साई जीप वडेरन जी हित बिन ॾींहनि खां ॿार बुखिया हुत तोखे चारी नेरन जी अॼु दुनिया ॾिसंदी कीअं थींदी आहे झड़प बुखायल शेरन जी मां बाग़ी हाँ मां बाग़ी हाँ मां बाग़ी हाँ मां बाग़ असांजा गीत भी बाग़ी असांजी दात भी बाग़ी असांजा गीत भी बाग़ी असांजी दात भी बाग़ी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझा काबिल इज़्ज़त सिंध पालारी ताज जा सरवाण सरदार हाजी रमज़ान पालारी, चाचा बादल पालारी, मुझो मोहतरम मुझो वडो सिंध पालारी इत्तेहाद जो सदर डॉक्टर अनवर पालारी, अदा शेर अली पालारी, अब्बास पालारी, बा गुलशेर पालारी, अदा अली नवाज पालारी, यूसी धमाज जे कुंड कुर्छ का आयल तमाम गोठन का आयल दोस्त असांजा पाड़ेसरी भायर बारिजा बिरादरी, मेमण बिरादरी, मंगड़हार बिरादरी, ख़ासकेली बिरादरी, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। जीअं त असांजा दोस्त सभिनी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो, जंहिंखे जेतिरो ॻाल्हाइणु आयो तमामु सुठो ॻाल्हायो वियो। आउं सिर्फ़ु इहा गुज़ारिश कंदुसि त ज़ुल्म जेको आहे उहो हमेशह क़ाइमु न रहंदो। उरूज जो ज़वाल आहे इहो अलाह जो क़ानून आहे। त अॼु पहिरियों ॻाढ़ा ही मज़लूम अवाम जेका गॾु थी आहे, इन गॾु थियण में हाजी रमज़ान पालारी साहब, डॉक्टर अनवर पालारी साहब जो वॾो किरदारु आहे, जेके हर वक़्तु पंहिंजी बिरादरी जे लाइ, कोहिस्तान जे अवाम जे लाइ, चाहे हू कहिड़ी बि क़ौम सां तालुक़ु रखंदो हुजे, उन जे लाइ ही सिर्फ़ु सिंध पालारी पालारियुनि जे लाइ न पर हर मज़लूम अवाम जे लाइ आहे। इन करे पंहिंजा हक़ सुञाणो, पंहिंजा हक़ वठो। हिन कोहिस्तान में ख़ुसूसन थाणे बुलाखान में हमेशह फुरियो वियो आहे, छिनियो वियो आहे, ॾाढ कयो वियो आहे, ज़बर जी ज़्यादती जी बुनियाद ते ग़रीब अवाम खे दॿायो वियो आहे, उनजे आवाज़ खे दॿायो वियो आहे। त को बि माण्हू अगरि ॻाल्हाए, हिकिड़ो ॻाल्हाए थो त उनखे अहिड़ी इबरत जी नाक सज़ा ॾिनी थी वञे या उन सां अहिड़ा तावेदन कया था वञनि ताकी उहो मिसाल थिए त ॿियो को माण्हू पंहिंजो आवाज़ पाण सां थियल ज़्यादती किथे बयानु न करे। त अॼु ॾाढी ख़ुशी थी आहे त हेतिरा दोस्त गॾु थिया आहियो। तव्हांजे हिन गॾु थियण जो असल मक़सदु जेको आहे उहो तॾहिं पूरो थींदो जॾहिं यूसी धमाच में सिंध पालारी इत्तेहाद जा नुमाइंदा थी सघे थो त असांजे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा दोस्त ॿिया बि असां सां शामिल हुजनि। उन्हनि सभिनी खे जेॾी महिल तव्हां कामयाबु कंदो त उहा तव्हांजी कामयाबी थींदी। वोट जी उहा ताक़त आहे। ग़रीब वटि ॿियो कुझु कोन्हे। ग़रीब इज़त चाहे थो, पंहिंजा हक़ चाहे थो, नंढा नंढा मसइला आहिनि उन्हनि जी हल थियणु चाहे थो। को जहिड़ो आहे, को झटो आहे, को पुलिस आहे, उन्हनि जो हल चाहे थो। पर हिते उहे मामलात बि वधाए वधाए पेश कया वेंदा आहिनि, उन्हनि खे मज़ीद वधायो वेंदो आहे। त ही माण्हू इन्हनि मसइलनि में उलझल हुजनि ताकी पंहिंजे हक़ जी ॻाल्हि न करे सघनि, पंहिंजे लाइ विड़ी न सघनि। मिसाल ॾींदुसि आउं हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे, अगरि बीमार थो थिए, हुनखे बुखार बि थो थिए, त हिन थाणे बुलाखान हिन सॼे इलाइक़े में को बि अहिड़ी सहूलियत मौजूदु न आहे। अगरि उहो बुखार वारो माण्हू टैक्सी कराए हैदराबाद वञे, कराची वञे, 10-15-20 हज़ार रुपया ख़र्च करे सिर्फ़ु बुखार जी बीमारी जी हालति में, त उहो जेॾी महिल मोटी ईंदो त 3 महीना त साओ ई कोन थींदो जेसीं ताईं उहो 8-10 हज़ार जी पूरा ई करे त हुनखे ॿियनि शयुनि जी ख़बर ई न हूंदी। त उहे बुनियादी सहूलियतूं जेके आहिनि अगरि असांखे पंहिंजे दर ते हुजनि, पंहिंजे इलाइक़नि में हुजनि, त उन माण्हू खे एतिरी जिदोजहद न करणी पए, पंहिंजी माल मता न खपणो पए। त इन खां अलावा ॿिया वॾा वॾा मसइला आहिनि, उन्हनि में ई माण्हुनि खे एतिरो जकड़ियो वियो आहे त हू निकिरी न सघनि। ॿियो
त तव्हां ॾिठो हूंदो कोस्तान में तालीम जी हालत छा आहे। हिते न को अस्पताल आहे, न को तालीम आहे, न को रोड आहे, न को रस्तो आहे। हींअर असां हितां आया आहियूं त मेन रोड आहे, भोतार साईं बि ताईं थो गुज़रे, ग़रीब आवाम बि ताईं थो गुज़रे। हुनखे पंहिंजे रस्ते जो ई ख़्यालु कोन्हे त तव्हांजे लाइ कहिड़ा रस्ता ठाहींदो, तव्हांजे लाइ कहिड़ियूं अस्पतालूं ठाहींदो, तव्हांजे लाइ कहिड़ा स्कूल ठाहींदो। हुनजो पंहिंजो पुटु त दुबई में थो पढ़े, पंहिंजो इलाजु लंडन अमेरिका मां थो कराए, ऐं असां ग़रीबनि खे हिते हिकु मामूली सहूलियत जी इलाज जी जेका सहूलियत आहे उहा बि न आहे। त इन सभिनी शयुनि जो बदिलो वठण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे, उहो तरीक़ो आहे, उहा ताक़त आहे तव्हांजो वोट। तव्हां पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कयो। तव्हां पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि खे कामयाबु कयो। जेॾीमहिल तव्हां पंहिंजी बिरादरी खे कामयाबु कंदो त तव्हांजा मसइला हल थींदा, तव्हांखे बराबरीअ वारी हैसियत मिलंदी, तव्हां जूं जेके बुनियादी ज़रूरतूं आहिनि उहे पूरियूं कयूं वेंदियूं, उहे पूरियूं थींदियूं। जे मुंहिंजा भाउ ईअं न कंदो त इहे 40-50 सालनि खां जेको लोड़ींदा था अचो ईअं ई लोड़ींदा रहंदो। सिंध पालारी इताद जे वजूद में अचण खां पोइ असां ई ॾिसूं था हींअर त अॻे जीअं गुलशन भाउ अर्ज़ु करे वियो त वॾेरनि खे सॾाए ऐलान कयो वेंदो त असां फलाणा फलाणा माण्हू चूंडे छॾिया आहिनि, हिननि खे वोट ॾेई छॾिजो, बसि एतिरी थींदी। ग़रीब माण्हू जी का बि इज़त न आहे, का बि वैल्यू न आहे। हूअं त हूअं ई कोन्हे, पर जंहिं महिल वोट वठणु चवंदा उहा बि कोन्हे। पर अलहमदुल्ला हींअर इहा पोज़ीशन जी बीठी आहे त नंढा वॾा छाड़ता वॾेरा यूसी वाइज़ मीटिंगूं पिया कनि, ॻोठनि में वञनि पिया। इहे लैंड क्रूज़रूं, इहे V8 मिटीअ में धूड़ थी पयूं आहिनि, जिते किथे हिकिड़े ग़रीब आम माण्हू जे दर ते बि बीठा आहिनि। त इहा असांजी वॾी कामयाबी आहे। असां इन भोतार के निज़ाम खे, इन सरदारी निज़ाम खे ललकारियो आहे ऐं इंशाअल्लाह इनखे दूर कंदासीं। ऐं हुनजी ताज़ो मिसाल इहो ई आहे त अॼु तव्हां ॾिसो था त अॼु ड्राइंग रूमनि में फ़ैसिला कोन था थियनि, अॼु यूसी वाइज़ मीटिंगूं थियनि पियूं, अॼु माण्हू वञनि पिया। इहा सिंध पालारी इताद जो बहादुरी जो सबूत आहे, उनजी जिदोजहद जो सबूत आहे त असां तव्हांखे भोतार बंगले मां कढी ॿाहिरि रोडनि ते रस्तनि ते ॾिनो आहे। तव्हां रोडनि रस्तनि ते प्रोग्राम जो करे इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदो अचण वारे वक़्त में त अञा मज़ीद इम्प्रूवमेंट ईंदी, तब्दीली ईंदी। पर असल तब्दीली जेका आहे उहा तव्हांजी वोट जी आहे। हिन इलाइक़े में, हिन कोस्तान जे अंदरि, हिन जबल में रहंदड़ मारूड़नि खे हिसा आहे प्रेशराइज़ करे, पुलिस जा केस दाख़िल करे, उनजो प्लेटूं चोरियूं करे, उनजी कंहिंजी रिढ खणणु, कंहिंजी बकरी खणणु, कंहिंखे तंग करणु, कंहिंजो रस्तो बंदि करणु, इन्हनि हरबनि खां हींअर ई ग़रीब आवाम जेका आहे सा ॾाढी आहे। ऐं उमेदु कयां थो त अगरि अहिड़ो को रस्तो कंहिं बि वरितो, अहिड़ो को रस्तो ग़रीब आवाम सां निभायो वियो त उनजी भरपूर मज़म्मत कई वेंदी। हिते जेका पुलिस गर्दी थिए थी थाणे बुलाखान जे अंदरि 8-8, 10-10 ॾींहं, 15-15, 20-20 ॾींहं माण्हुनि खे वाड़ियो थो वञे, उन्हनि जी धणियुनि खे ख़बर ई कोन्हे किथे आहिनि। पोइ आख़िर में ख़बर थी पए त बाबा उहो को बारी जो कंहिं केस में हणी छॾियऊं, को ख़ासि किली हणी छॾियऊं, को पालारी फिट करे छॾियऊं। पंहिंजी मर्ज़ी जा पलांद जेका वठणा आहिनि उन्हनि सां अहिड़े तरीक़े सां वेदन कनि था, अहिड़ा तरीक़े सां पलांद वरिता वञनि था। अलहमदुल्ला सोशल मीडिया जो दौर आहे। तव्हां ॾिठो हूंदो कल्ह यूसी मुंदर खान में असांजो प्यारो भाउ रोशन पालारी सॼी पालारी क़यादत जी मशावरत सां, उते जी आवाम जी मशावरत सां चेयरमैन जो उम्मीदवार चूंडियो वियो आहे। तव्हांजे अॻियां ग़रीब मिसकिन माण्हू भाउ ख़लील वाइस चेयरमैन चूंडियो वियो आहे। इहो ताज़ो मिसाल आहे, इहा बराबरी जी बुनियादु आहे ऐं इन बराबरी जी बुनियाद ते असां पंहिंजा हक़ वठंदासीं। ऐं यूसी धमाज जी आवाम खे पुरज़ोर अपील कंदसि त तव्हां कंहिंजे ॾाढ खां न ॾिजो। सिंध पालारी इताद ऐं जेके बि बिरादरियूं कोस्तान जूं असां सां गॾु आहिनि, उहे सभु तव्हां सां गॾु आहिनि। कंहिं बि ग़रीब ते, कंहिं बि माण्हू ते को ॾाढ कयो वियो त हुनजी भरपूर मज़ामत कई वेंदी।
असांजी मज़ामत अञा ॾिठी कोन्हे। आऊं भोतार साईं खे इहो बावर करणु चाहियां थो त यूसुफ पालारी ॻोठ जो मिसाल तुंहिंजे साम्हूं आहे। जॾहिं बिरादरी जा दोस्त, बिरादरी जा माण्हू, असांजा मोहतरम वॾेरा चङा सखर पूरी बिरादरी गॾिजी वई त उन्हनि खे हुन ईअं कोन लिखियो त बाबा हीअ कोई माण्हू आहिनि, हीअ को राजा, हीअ मुंहिंजा माण्हू आहिनि, मुंहिंजे कोस्तान जा माण्हू आहिनि, मुंहिंजा वोटर आहिनि। पालारी बिरादरी सॼी तोसां गॾु आहे त आऊं बि हिननि खे का इज़त ॾियां। पैसे जी लालच में कोस्तान त सॼो खपाए छॾियो अथनि। मुंहिंजे ख़्याल में बंगले में का जॻह कोन हूंदी जिते हिन जा पैसा भरियल न हूंदा। जॻहियूं बि ख़तमु थी एॾो पैसो अथसि पर अलाह साईं वरी बि हुनखे बुख कोन थो छॾे। एॾी बुख अथसि जो ग़रीब जो रत चूसण में बि देरि कोन था कनि। यूसुफ पालारी ॻोठ खां जेका जिदोजहद शुरू थी आहे उहा कोस्तान जे घर ताईं, हर घर ताईं, घिटीअ ताईं, हर इलाइक़े ताईं फैलिजंदी ऐं सदियुनि ताईं यादि कंदा त के मज़लूम सां ज़्यादती करणु ऐं मज़लूम जो उथी साम्हूं थियणु तोखे केतिरो भारी पियो। जेके हुन जा सलाहकार आहिनि, वाठा आहिनि, जेके हुनखे मशवरा ॾियनि था, जेके बंगले जे अंदरि वेही फ़ैसिला कराइनि था त फलाणे खे हीअं फेराए हणिणो आहे, फलाणे खे हीअं फेराए हणिणो आहे। असां हाणे जे भाउ विके जे चयो त असां हाणे डोड़ाए पोइ हणंदासीं। तो वटि बंदूकूं हूंदियूं, राइफलूं हूंदियूं त असां वटि गोबाटा बि आहिनि, असां वटि डंडा बि आहिनि, जबल जा पथर बि आहिनि, कोन बची सघंदो। असां अगरि मज़ामत ते लही आयासीं त शायदि इहो थाणे भुलाखानारो लक बि न लही सघो। इन करे जमहूरी हक़ हर माण्हू जो आहे। ही जमहूरियत आहे। तोखे इलेक्शन विढ़ण जो हक़ आहे त असांखे बि इलेक्शन विढ़ण जो हक़ आहे। असां इंडिया मां कोन आया आहियूं, असां हिन इलाइक़े जा आहियूं, हिन जबल जा आहियूं, हिते जा रवासी आहियूं। असांखे बि हक़ आहे त असीं पंहिंजी मर्ज़ी जा नुमाइंदा चूंडियूं, असीं पंहिंजी मर्ज़ी जा माण्हू चूंडियूं जेके असांखे सॾ में सॾु ॾियनि, जेके असांजे इलाइक़े जा, असांजे ॻोठ जा मसइला असांजे ॻोठ जे अंदरि ई हल कया वञनि। असां उहा क़यादत आणींदासीं इंशाअल्लाह। त तव्हां ॿारनि खां गुज़ारिश आहे त पंहिंजे वोट जी ताक़त खे सुञाणो। 24 जुलाई ते जेको पोलिंग जो ॾींहुं आहे उन ॾींहं ते असांजी प्लेटफॉर्म ते ख़ुशी हुजनि, होॾां मातम हुजनि, दाइरे छा थियो। जेॾी महिल तव्हां हिनखे दूर कंदो हिते कोस्तान जे अंदरि त पोइ जिन क़यादतनि ते, जिन प्लेटफॉर्म ते खुॾनि था त असांजो फलाणो बि आहे, फलाणो बि आहे, उते बि हुनजी सॼी पत वाक़ी थी वेंदी त मुंहिंजी हाणे कहिड़ी हैसियत आहे। जंहिं तरीक़े सां हमेशह इलेक्शनूं खटींदो आयो आहियां, हाणे उहो तरीक़ो न हलंदई। न तुंहिंजो उहो तरीक़ो हलणु ॾींदासीं ॾाढा ई जबर वारो। हींअर माण्हू हर को आज़ादु आहे, पंहिंजी आज़ादी सां वोट ॾींदो। इलेक्शन वारा ॾींहुं पंहिंजे घरां निकिरो, अगरि हिकिड़ो माण्हू पंहिंजो घर ऐं 2 दोस्त बि वठी ईंदो त इहे वलरनि में थी ईंदा। ऐं वलर पैदा करियो, पोलिंगनि ते अचिजो, पंहिंजी भेनरनि खे, पंहिंजी माइरनि खे, पंहिंजे ॻोठ खे, पंहिंजे यार दोस्तनि खे, पंहिंजे आस पास जी बिरादरियुनि खे हिकु माण्हू ते ज़िमेदारी आहे त उन्हनि खे कन्विंस कनि, पंहिंजे हक़ जे लाइ उन्हनि खे ॿुधाइनि त असांजी क़यादत सिंध पालारी इताद ऐं असांजा जेके बि इताद आहिनि उहे सभु तव्हां सां गॾु आहियूं। कंहिं में ज़रूरत न आहे त हू तव्हांखे कंहिं बि तरीक़े सां धमकाए सघे, ज़ेर करे सघे। इन करे आऊं इहो चाहियां थो, ऐं तॾहिं तव्हांखे मुड़ुसु माण्हू सम्झंदुसि, ऐं तॾहिं तव्हांखे दिलेर सम्झंदुसि त तव्हां 24 तारीख़ ते धमाच जा चूंडियल जेके बि नुमाइंदा हूंदा सिंध पालारी इताद जे प्लेटफॉर्म तां उन्हनि खे कामयाबु कंदो त पोइ तव्हांखे जस इंशाअल्लाह। इहा उम्मीद आहे त 24 जुलाई ते पोलिंग वारे ॾींहुं हर पोलिंग स्टेशन असां खटींदासीं, हर बूथ असां खटींदासीं ऐं हिननि खे करे ॾेखारींदासीं त हाणे ईअं तव्हां वारे सिस्टम में इलेक्शन कोन विढ़बी। हाणे तव्हांजे पोयां अॻे तव्हांखे को अपोज़िशन कोन ईंदी, हाणे तव्हांखे अपोज़िशन आहे। हाणे तव्हां सां वोट जी बि मुक़ाबिलो कंदासीं, ॾंडे जो बि मुक़ाबिलो कंदासीं, हर ज़ुल्म जो मुक़ाबिलो कंदासीं। कंहिं बि प्लेटफॉर्म ते तव्हांखे हाणे आज़ादु कोन छॾिबो, हर जॻह ते तव्हांखे अपोज़िशन मिलंदी इंशाअल्लाह। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं चाचा निसार पालारी अदा वहाब जो निहायती थोरा तो आहियां, जंहिं हिकिड़े शॉर्ट नोटिस ते 5-7 कलाकनि जे नोटिस ते हेॾो वॾो हजूम गॾु कयो आहे। सॼी यूसी धमाच खे गॾु कयो अथसि, बाब जसलणे। ऐं इंशाअल्लाह जेको दोस्त सिंध पालारी इताद जे अॻियां
जी प्लेटफॉर्म तां जिदोजहद कंदो अॻिते अचंदो इंशाल्लाह उनखे समर बि मिलंदो उनखे इज़त बि मिलंदी उनखे मान बि मिलंदो तव्हां सभिनी ॿारनि जी वॾी वॾी महिरबानी